ठीक हो गया, ठीक हो। ये आया ना, ये आया नहीं किलो की है, ये आया पतिया 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 क्या ये पतिया बनाना होगा अचार अचार अच्छा सर। आज ना बारी बारी ये ऑटो आ रही है। जी सर। बाबा ही अॼु असांखे इंफॉर्मेशन ॿ टे ॾींहं खां इंफॉर्मेशन आहिनि पियूं त किन जॻहनि ते ही माल जेको IDPs आहिनि उन्हनि जो जेको हक़ आहे उहो कुझु माण्हुनि लिकाए रखियो आहे जेको तव्हांजे साम्हूं आहे। अच्छा, राति मूं हाई कोर्ट जे हुकुम ते टेंट सिटी जो विज़िट कयो हुयो, उते बि मूं वरी मुख़्तियारकार खां पुछियो त को सामान वग़ैरह अचे थो नथो अचे। उन मूंखे राति बि मना कई आहे त साईं कोई सामान कोन थो अचे। पोइ PDA में असांखे चए थी त असां सामान मोकिलियूं था, हीअ हिते नथा मञनि, न DC मञे थो, न AC मञे थो, न मुख़्तियारकार मञे थो। पोइ हाणे हीअ जब असां इंफॉर्मेशन ते अची रिकवर कयो आहे, थी सघे थो त हीअ का नई स्टोरी हाणे ठाहिण जी कोशिशि कनि। मुख़्तियारकार खे मूं घुरायो आहे, मथां हिकु नई स्टोरी ठाहे त राति असांखे सामान आयो आहे या कुझु बि आयो आहे, पर राति बि मां हिन सां मिलियो आहे त मूंखे हिन का बि अहिड़ी ॻाल्हि न कई आहे। ठीकु आहे, त हीअ असां बराबरि करायो आहे त तक़रीबन 1000 खां मथे शायदि राशन जे हिसाब सां। बचे 1000 का जी